नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्तां के सिजावल मां खबर ईंदान ज़िले सिजावल जे MNA सैयद अयाज अली शाह शिराजी दड़ो खां बनू जो दौरो कयो, जंहिं दौरान केस अवाम तरफ़ां बिकक मोरी, लाइकपुर, मवाली मोरी, गगा स्टाप, डब्बू मोरी दौरो, दमाच ऐं शहर बनू में हाई स्कूल बनू, BHU बनू का प्रेस क्लब बनू ते संदन शानदार इस्तक़बाल कयो वियो, जंहिं दौरान सिंध जी सकाफ़त अजरकुन जा तोहफ़ा पेश कया विया। उन दौरान MNA सैयद अयाज अली शाह शिराजी प्रेस क्लब जे साफ़िन सां चयो त इंशाअल्लाह बनू शहर जे हर तरक़ियाती कम के तेजी सां करायो वेंदो। बनू खां कादिर डिनू शाह मोरी रोड इंशाअल्लाह जल्द मुकमिल करायो वेंदो। उन खां अलावा ड्रेनेज सिस्टम, CC घटियूं, सोलर सिस्टम ऐं अस्पताल के पिण 24 कलाक सर्विस ॾिनी वेंदी ऐं प्रेस क्लब बनू के पिण फर्नीचर ऐं ॿियूं ज़रूरी शयूं मुहैया कयूं वेंदियूं। उन मौके ते साणस गॾु सैयद बादशाह शिराजी, बचल शाह, ॾाढा आदम पलेजू ऐं ॿिया गॾु हुआ। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।